अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, पंजाब मां सैलाबी पाणी सिंध जे इलाइक़नि में दाख़िल थी चुको आहे, पर पंजाब में दरियानि खे मुख़्तलिफ़ जायुनि तां कट हणण सबबि पाणी जी रफ़्तार में घटिताई आई आहे ऐं पाणी जे घटि अचण सां सिंध में वॾी ॿोॾि जो ख़तरो फ़िलहाल टरी वियो आहे। मौसमियात खाते सिंध में गुडू बैराज खां सैलाबी ख़तरे खे घटि ॼाणाईंदे घणी वॾी न पर विचोली या घटि ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। सिंध में 2010 में बि महाॿोॾि साम्हूं आई हुई ऐं केतिरा इशूज़ उथिया। हेल्थ जो इशू हो, रिलीफ जे कमनि में कोताही ऐं ग़फ़लत जूं शिकायतूं बि साम्हूं आयूं। अॼोके प्रोग्राम में बि लॻभॻि इन ई मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे मुस्लिम लीग काफ सिंध जे सदर हलीम आदिल शेख साहब। वॾी महिरबानी अवां जी टाइम ॾिनो। असांजा ॿिया महिमान आहिनि पीपल्स पार्टी अॻवान मुज़फ़र शुजरा साहब। वॾी महिरबानी अवां जी मुज़फ़र साहब। हलीम साहब, पहिरीं तव्हां खां पुछणु चाहींदमि, तव्हां इन वक़्तु दौरो करे आया आहियो सॼी सिंध जो, जिते बंदनि जी सूरत हाल तव्हां ॾिठी, कहिड़ा तव्हांखे हिफ़ाज़ती उपाउ या अॻवाट जेके हिफ़ाज़ती उपाउ वठणु घुरिजनि उहे तव्हांखे नज़र आया? मां अॼु शाम जो पहुतो आहियां। मां हिन वक़्तु कल्ह मां घोटकीअ में शेंक बंद ते वेठो, हिन वक़्तु जेको हींअर तव्हां असां वेठा आहियूं। सिचुएशन इहा आहे त मां पाणी सां गॾु आयो आहियां। मां पंजाब में पूरो हफ़्तो रहियो आहियां, हाफ़िज़ाबाद, वज़ीराबाद, गुजरात, मंडी बहाउद्दीन। उतां मां थींदो पंहिंजो जेको फ़र्ज़ु आहे, इंसानी फ़र्ज़ु जेको हूंदो आहे, असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झंदा आहियूं त इहे कुदरती आफ़ात जेके थींदियूं आहिनि, डिज़ास्टर हूंदा आहिनि, उन जी रुगो हुकूमतूं उनखे मुंहुं नथियूं ॾेई सघनि। उनखे बहस हिकिड़ी क़ौम वञणु घुरिजे। लाज़मी न आहे असां जेके पॉलिटिकल पार्टीज़ वारा हूंदा आहियूं, असां ॿियो सिविल सोसाइटी हूंदी आहे, सभिनी खे हिन डिज़ास्टर में गॾु हुजणु घुरिजे ऐं हिकु ॿिए सूबे में मदद वञी करणु घुरिजे। भली असांजी पंजाब वारे ॿाहिरां असांजी न कई मदद, असां ॿुधासीं 2010, 11, 12, 13 मिड़ी कुझु न कुझु ॿुधंदा रहियासीं, पर असां पंहिंजो रोल ते प्ले कयो आहे। ऐं बाक़ी जिथे सिंध जी सिचुएशन आहे, हिकिड़ो त अलाह असांजो कर्म आहे त एतिरो पाणी कोन आयो आहे। ऐं मां कल्ह पाण वियोसि, असां हीअ घोटकी ताईं सॼो असां चकर ॾिनोसीं त पाणी एतिरो कोन्हे। ऐं कम बि मूंखे हिन दफ़ा मुतमिन थियण जहिड़ो लॻो कुझु त बंदि कुझु ठीकु हुया। लास्ट ईयर जे हिन सीज़न में लास्ट ईयर बि मां हुते घोटकी वियोसि त उन वक़्त में वलनरेबल हुयो शेंक बंदि जेको, ऐं कादरपुर लूप बंदि इशूज़। हाणे कुझु माना तयारी लॻी आहे, त मां सम्झां थो त जेकॾहिं इन्हनि खे असां सिधो कयूं। बाक़ी हिकिड़ो इशू ज़रूरु आहे त 2010 में जेको कमीशन जी रिपोर्ट थी, उन जा जेके ज़िम्मेदार हुया, ॾिसो न, असांखे लॉन्ग टर्म प्लानिंग करणु घुरिजे ऐं लॉन्ग टर्म प्लानिंग थी सघे थी ऐं सुठा माण्हू बि हिनखे अॻिते खणी वञण लाइ पीपी सरकार में बि आहिनि, साईं जहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके माशाल्लाह नीट एंड क्लीन माना माज़ी रखनि था पंहिंजो। सियासी तौर ते असांजो इख़्तिलाफ़ थी सघे थो हिक ॿिए सां, पर हिक ॿिए खे असां सुञाणूं था छा आहे, केरु आहे, कीअं न आहे। त लॉन्ग टर्म प्लानिंग थियणु घुरिजे ऐं उहे जेके ज़िम्मेवार 2010 जा हुया उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। अञा ताईं कोन थी आहे। हिन वक़्तु बि गुडू बैराज ते चीफ इंजीनियर कोन्हे, हिन वक़्तु ताईं माना उहो उते वेठा आहिनि, माना चार्ज ते वेठा आहिनि। हिन वक़्तु बि कोट सखर बैराज ते चीफ इंजीनियर कोन्हे ऐं उन ते बि जेको आहे OPS में ॿियो वेठो आहे। मां सम्झां थो त असांखे इन्हनि ते नज़र रखणु घुरिजे। इहो त ॾिसो कट लॻी आहे, उते वीचारा पंजाब वारा असांजा ॿाहिरि ॿुॾी आहे, ग़रीब ॿुधंदो आहे, किथे जो पंजाब जो हुजे, सिंध जो हुजे, बलोचिस्तान जो हुजे, ग़रीब ॿुधंदो हर पासे। पर जेकॾहिं पाणी पूरो उहो वकिरो हलियो अचे हा त मां सम्झां थो त सिचुएशन थोरी इरिगेशन वारी साइड ते पर हलीम साहब, कुझु ॾींहं अॻु में सीएम साहब जो बयानु आयो, बंदनि जी सूरत हाल जे हवाले सां उन्हनि बि को इत्मिनान जोगी स्टेटमेंट उन्हनि जी कोन हुई, मुख़्तलिफ़ तज़ाद। साईं स्टेटमेंट में हिकिड़े अख़बार जी सुपर लीड हुई कि जी बंदनि जी सूरत हाल मां मुतमइन न आहियां, घोटकी ते ॾिनी, कादरपुर लूप बंदि मीडिया सां ॻाल्हाईंदे, बाक़ी दरिया बादशाह ॼाणे वञी रुख करे, पर अलाह रहम कयो त रुकिजी वियो आहे। पर मां सम्झां थो हिन दफ़ा ठीकु आहे, एॾो वॾो वकिरो आयो, सिंध बची वियो, पोइ हिते नुक़सान इलाही थी वियो, पर को असांखे लॉन्ग टर्म प्लानिंग थियणु घुरिजे। इहो न आहे त रुगो असां 18 अरब रुपया जारी थिया फ्लड रिहेबिलिटेशन प्रोग्राम लाइ 2010 खां पोइ। हाणे वरी जेको हिन दफ़ा असां ॿुधो आहे त इन्हनि ॿुधो आहे त असांखे 50 करोड़ या 15 करोड़ वधीक ॾियो टोड़ी बंदि लाइ, वधीक असांखे पैसा खपनि। हाणे बि पथर विझनि पिया। इनखे असांखे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में इन्हनि जी क्लाइमेट चेंज जी मिनिस्ट्री हुई। हिन गवर्नमेंट सरकार अची क्लाइमेट चेंज जी मिनिस्ट्री तक़रीबन उनखे सफ़ा ग़ैर मौसर करे छॾियो आहे। NDMA जो किरदारु जेको मां सम्झां थो, जिन्हनि जो कमु आहे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, उन्हनि जो कमु आहे त डिज़ास्टर्स खे मैनेज कनि, उन्हनि जो कमु आहे त प्लैनिंग्स कनि। उहो रुगो सप्लाई डिपो थी वियो वेठा आहिनि त बाबा असां हीअ कटा पुॼाए छॾिया, हीअ टेंट पुॼाए छॾिया, उन्हनि जो कमु न आहे। इहो कमु त उन्हनि जो आहे, पॉलिसी आहे, प्लैनिंग आहे। क्लाइमेट चेंज जी मिनिस्ट्री प्राइम मिनिस्टर जे अंडर में आहे, पर क्लाइमेट चेंज जी मिनिस्ट्री इन्हनि गैर ज़रूरी सम्झे। असां दुनिया जे उन एरिया में आहियूं जिथे क्लाइमेट चेंज जे इशू जे करे, ग्लोबल वार्मिंग जे करे फ्लड्स बि ईंदा, डिज़ास्टर्स बि ईंदा, रेन्स बि ईंदियूं। इन लाइ को लॉन्ग टर्म प्लानिंग कोन थी आहे। मां ॿ ॾींहं उते रही आयो आहियां, हाणे सिधो जेको उतां जी फील्ड में अचां पियो, तव्हां ॾे इहो उते ई उन ते पहुचो आहियां। मां सम्झां थो बाक़ी अलाह रहम कयो आहे। बाक़ी असांखे डिज़ास्टर्स में क़ौमी रवैयो असांखे करणु घुरिजे। बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त बोर्ड त कोन आयो आहे,
पर साईं हाणे CMIT जो चीफ बि आहे साईं हाणे इहो न बिलनि जो बोर्ड अची वञे किथे इरिगेशन वारनि में इहो नज़र रखिजो त उहो बिलनि जो बोर्ड अचे इहो पोइ नज़र रखिजो तव्हां उन्हनि जे मुज़फ़र साहब तव्हां छा चवंदो हिकिड़ी असां वटि प्लानिंग कोन्हे का इहो त अलाह साईं ख़ैर कयो जो असां वटि पाणी घटि आयो पर जेकॾहिं पाणी वधीक अचे हा त छा हिनखे कुदरती आफ़त चई करे हिन मां जान छॾाई वञे हा छो त स्टेटमेंट्स खे मुतमइन कंदड़ कोन हुयूं किथे फंड रिलीज़ न थियण जूं शिकायतूं हुयूं किथे बंदनि जी नाक़िस जेका आहे सूरत हाल जे हवाले सां ख़ुदि CM साहब जो स्टेटमेंट हुआ तव्हां ॾिठो हूंदो त असां 10 में वॾी ॿोझ आई 11 में वरी बारिशूं थियूं 12 में वरी बारिशूं थियूं त सिंध हुकूमत अञा मतिलबु सिधी कोन थी आहे त इहे जेके पुराणा जेके डिज़ास्टर थींदा आहिनि न इहे को हिकिड़े साल में ख़तमु कोन थींदा आहिनि मां मिसाल ॾींदो आहियां हमेशह माण्हू थींदा 12 जे तव्हां चओ था मिसाल ॾियो साउथ कैरोलिना में जेको तूफ़ान आयो 96 में उहो अञा ताईं उनजी वारी ॿाहिरि न कढी सघिया आहिनि उन खां पोइ तव्हां ॾिसो जेको सुनामी आई हिन जापान में उनजी जेका हुई 10 सालनि जी प्लानिंग हुई सो असां वटि बि इहो आहे त प्लानिंग त असां रखी अथासीं पंहिंजी उन में बंदि त लास्ट टाइम असां स्ट्रेंथन कयासीं 6 फुट मथे कयासीं मां पाण विज़िट करे आयो आहियां मां पाण ॾिसी आयो आहियां त असां वटि हे त अलाह जो शुक्र आहे जो असां वटि पाणी वाक़ई जीअं साईं चयो इहो सही आहे नथो अचे न त इंडिया CM साहब जे दरिया त बादशाह आहे केॾांहुं रुख़ करे इंडिया त असां घटि कोन कई न 7 लख क्यूसेक हिकदमि छॾणु ऐं उहो चनाब जी जेका 4-4.5 लख क्यूसेक जो आहे डेप्थ 7 लख क्यूसेक हिकिड़ो दफ़ो हिकदमि अचे पाणी ऐं शुक्र आहे जो ॿियनि दरिया में काबुल दरिया में ॿियनि दरिया में असांजो पाणी एतिरो कोन हो सिंध दरिया में 2 लख क्यूसेक हो त इहे मिलाए जुलाए करे कोई 11-12 लख क्यूसेक थिए पियो ऐं पोइ जॾहिं बंदनि ते ज़ोर पियो अची मुल्तान वटि ऐं हिते त पोइ हुननि बंदि पंहिंजा टोड़े छॾिया ऐं पाणी स्प्रेड थी वियो हिन करे असांजे सिंध जो बचाव थी वियो ऐं उहो सिंध में हमेशह इहा त बोर्ड लास्ट टाइम बि जेका आई पर हुन में मुसलसल 12.5 लख क्यूसेक पाणी मुसलसल आयो पियो छोजो हिकिड़ो त माप असां वटि हुई कोन लास्ट टाइम त जेके पहाड़नि ते दरियागाह खां जे मथां पहाड़ आया उते बारिश एतिरी पई मुसलसल जो असांजे पाणी हुनखे माप कोन करे सघिया हिन करे ॾाढी डिज़ास्टर थियो हा हिन दफ़े छा थियो आहे त हिन दफ़े जेको पाणी अचे पियो मापियल अचे पियो 5 ॾंद खां केतिरो गुज़रंदो उहो मापियल ईंदो पाणी त असांजे सिंध खे अलज में पंहिंजा ख़तरो कोन्हे पर पोइ बि जीअं पुराणो टोड़ी बंदि आहे उहो असांजो एतिरो स्ट्रेंथिंग न आहे ऐं के बंदि आहे उन 2-3 जॻहनि ते उहो बि न आहे साईं चए थो जेको पंहिंजो घोटकी में आहे बंदि उहो बि कादरपुर बंदि उहो बि जेको आहे मञी हाणे कमु शुरू कंदो पर आकलागानी बंदि में असां मशीनूं बीहारे छॾियूं जिते हमेशह दरिया हिट कंदो आहे पर हिन दफ़े गवर्नमेंट थोरो इहो कयो आहे त अॻुवाट ई मशीनूं हर जॻह ते पहुचाए छॾियूं अथऊं ऐं ऑफिसरनि खे अलर्ट करे छॾियो आहे त ऑफिसर वेठा रहनि भली जेके बि ऑफिसर असां वटि आहिनि छो त इहे भर्तियूं पहिरियां थियूं कोन इहे चीफ इंजीनियर या डायरेक्ट कोन खणंदा आहिनि इहे हेठां जेके ईंदा आहिनि SDR थी पोइ SDR खां पोइ इंजीनियर थींदा इंजीनियर खां पोइ वरी चीफ इंजीनियर थी वेंदा त हाणे असां गुज़िरे साल जेके 2-3 साल में भर्तियूं कयोसीं उहे अञा ताईं उहे सभु इंजीनियरनि के असिस्टेंट इंजीनियरनि ऑफिसरनि जो फुक़दान आहे हिन करे असांखे जेको थोरी घणी प्रॉब्लम थिए पई पर हूअं बि असां हिते वास्ट हुन ते सोचियो आहे इंशाअल्लाह रहमान हाणे असांजी हिन में 2015 में जेका प्लानिंग दरिया जी कई अथसीं जेके ॻाल्हियूं ॿोलियूं असांजे पार्टी में हलनि पियूं त दरिया जी असां फुल हिस्ट्री वरिती आहे उनखे थी सघे थो असां सभिनी बंदनि खे अहिड़े नमूने सां पको करे अचूं जो इहो सुवालु ख़तमु थी वञे त बोर्ड अची सघे थी हूअं बि दरिया ईअं पाईंदो आहे न जॾहिं पाईंदो आहे एॾो ख़तरनाक पवंदो आहे तव्हां जॾहिं वञी ॾिसो न हेठि बाक़ाइदे ईंदा टपक इहे ॼण त हाणे को खोटाई करे थो पियो ऐं पोइ हुन खां पोइ वॾी हिकु भिक किरी पवंदी आहे हिन खां पोइ दरिया हलियो वेंदो आहे ॿाहिरि आउट ऑफ कंट्रोल थी त उनखे रोकण लाइ असां सभु उपाउ वरिता अथसि इंशाअल्लाह रहमान अलाह कंदो 15 में असां इहे कमु शुरू कंदासीं त इहे घणो हाणे जीअं बंदि 6 फुट असां स्ट्रेंथन कया अथसि साईं बि घुमी आयो आहे 6 फुट तव्हां ॾिसो हिते मटियारी में ॾिसो तव्हां जेको पुराणो बंदि हुयो उनखे 6 फुट बंदि ॿियो नओं मथे बीठो आहे स्ट्रेंथन बीठो आहे बाक़ाइदे हुनखे पाणी ॾेई करे हुनखे तयारु रखियो अथसि त हाणे अहिड़ो उहो मसइलो कोन्हे अहिड़ो त बोर्ड जो अचे
पर पोइ बि असांजो बचाव जे लाइ असां पंहिंजे इन विज़िट सभु कयो न, सभु असांजे चीफ मिनिस्टर साहब 2 दफ़ा विया शुजरा आहिनि। साहब, इंक्रोचमेंट जो असां वटि तमामु घणो मसइलो आहे। 2010 वारी महाॿोॾि खां वठी करे मुख़्तलिफ़ बारिशूं थियूं या पाणी जो जेको अचणु थिए थो, उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके स्टेटमेंट्स आहियूं, पाणी जा या गुज़रण जा जेके कुदरती लंघ असां वटि बंदि कया वञनि था, उन हवाले सां कुझु बि न थी सघियो आहे। उन खां अलावा ज़मींदारी बंदि जेको वॾो सबबु बणिजनि था, इन हवाले सां बि असां वटि घणो नुक़सानु थिए थो। हा, इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त इहे ज़मींदारी बंदि आहिनि माण्हुनि जा, उहे अञा ताईं रही कोन सघिया, छो जो कॾहिं कॾहिं उहे कोर्ट में हलिया थो वञे, कोर्ट स्टे वठी था अचनि, बस प्रॉब्लम थी थो वञे। असां कोर्ट खे कॾहिं केतिरा दफ़ा डिफाइन कयो त भई इहो जेको पाणी जेको वाकिरो आहे हिन में थियणु खपे। जीअं लास्ट टाइम असांखे मसइला थिया असांजे लोअर सिंध में, इलाही मसइला थिया त असां पाणी निकिरे कोन पियो, कीअं कढूं। असां वञी ॾिठोसीं त माण्हू अहिड़ा इंक्रोचमेंट गुज़रण ते इंक्रोचमेंट करे आया जो जिते 300 फुट जो वाइड रस्तो हूंदो पाणी जो, उते वञी 12 फुट ऐं 15 फुट बचाया। मुख़्तलिफ़ हुकूमतनि में माण्हू पंहिंजूं जायूं पका ठाहे आया। इहे सोणी ढोरो आहे, ॿिया ढोरनि में इलाही कब्ज़ा करे आया माण्हू, ढोरो पुराण हाकिरो ढोरो इहे सभु बंदि करे बंदि कराया। पोइ असां हुन में काफ़ी इंक्रोचमेंट हटाईसीं, काफ़ी हटायूंसीं। पर जीअं असांजे कश्मीर ॾे आहे, कश्मीर खां ओरना अचे थो त उते वाक़ई इहे तव्हांजी ॻाल्हि सही आहे त ज़मींदारनि जा बंदि आहिनि, जेके असां कोशिशि कयूं पिया त इहे 15 जेका असां कई अथसीं मास्टर प्लान 15 में, उन में इहे ख़तमु करे छॾींदासीं। हलीम साहब, सिंध में जीअं त दहशतगर्दी जो सिंध जे ॿहिराड़ी वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि जो राज आहे, बंदनि जी 24 कलाक सिक्योरिटी पिणु नामुमकिन बणिजी थी वञे। इरीगेशन जा जेके अमलदार आहिनि उहे चवनि था त असांखे सिक्योरिटी प्रोवाइड कई वञे। इन हवाले सां तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत कोई बहितर उपाउ वरिता आहिनि या बेख़ौफ़ थी करे उते माण्हू पंहिंजी ड्यूटियूं करे था सघनि? इन खे त मां बिल्कुलु माना मञा ई नथो। मां सम्झां थो हिन वक़्तु जेकी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु आहे, शाम जो 6-7 खां पोइ केरु निकिरी नथो सघे। मेन नेशनल हाईवे ते माण्हुनि हाईवेज़ ते इहे मोरे खां पोइ वेंदे ख़ैरपुर ताईं माण्हू चांहि नथा पियनि। मोरे सकरण खां पोइ त होटल ते बीठासीं या टूल प्लाज़ा ते बीठासीं, मुखबिरी थी अॻियां खणी। मतिलबु हिन वक़्तु सिचुएशन जेकी आहे, मां सम्झां त लॉ एंड ऑर्डर ते कंट्रोल कोन थियो आहे। असांजी बिल्कुलु लिंक्ड आहे। ॿियो त इन में ॾिसो न, इरीगेशन डिपार्टमेंट हुजे, रेवेन्यू डिपार्टमेंट हुजे, हिन जा ऑफिसर या वर्क एंड सर्विसिस जा माशाल्लाह पैसो जाम हूंदो आहे। त हाणे कीअं SDO साहिबु बंदि ते वेंदो, बंदि ते खणी वञे त पुछण वारो रोडनि ते पुछण वारो केरु कोन्हे। रोडनि ते को पेट्रोलिंग न आहे, रोडनि ते माण्हू खणी पिया वञनि, ॿार पिया खॼनि, अगवा पिया थियनि, असांजे कारोबारी माण्हू, बिज़नेस कम्युनिटी जा ऑफिसर। इन करे बंदनि ते वञणु इलाही ॾुखियो आहे। असांखे पाण ख़बर आहे त जॾहिं रोडियूं पवंदियूं आहिनि त उन खां पोइ बंदनि ते पुराणो जेको सर्वेलेंस जो निज़ाम हूंदो हो, बेलदार घुमंदा, पाण ऑफिसर वेंदा, गाॾियूं हलंदियूं, झंडकार थींदो, इहो हाणे मुमकिन कोन रहियो आहे। इन जे लाइ अल्टीमेटली असांखे स्पेशली इन्हनि ॾींहंनि में त मां सम्झां थो त लिंक करणु घुरिजे। इन्हनि ॾींहंनि में त स्पेशल उन्हनि इलाइक़नि में पुलिस। कल्ह मां वियोसि मां हिते अलीवाण खां वठी असां पनो आकिल बंदि ते हलियासीं। हिन वक़्तु चौकियूं बि लॻियल आहिनि, झंडा बि लॻियल आहिनि, पुलिस बि वेठी आहे, पर पेट्रोलिंग जो निज़ाम हुजणु घुरिजे। शायदि इहो सभु लिंक्ड आहे। शायदि ॾिसो, असांजी जॾहिं ॿोॾि ईंदा आहिनि त असांजी इकोनॉमी तबाह थी वेंदी आहे। कॾहिं ॿोॾि थो अचे, कॾहिं ॾुकार थो अचे, कॾहिं मींहं था अची वञनि। जेको साईं ॻाल्हि कई आहे 2011 में जेको आयो, जेको हिन मीर पुखास डिवीजन ऐं बदीन, उते ढोरा जेके हुया, कुदरती लंघ जेके पाणी जा आहिनि, इहे बिल्कुलु कोर्टनि जी ॻाल्हि मां मञा थो त अॼुकल्ह जेको वणेसि माण्हू कातिल बि वञी कोर्टनि मां फैसिलिटी वठे थो। बाक़ी जेको वणेसि कब्ज़ो कयो, घर ठाहियो, वञी कोर्ट में लॻाए छॾियो पियो, 20 साल छुटा। 20 साल में उन पाणी खे, जेके साईं ॿुधाया, पाणी ईंदो, पाणी रुकंदो, पाणी घरनि में वेंदो, माण्हू वेंदा, ज़िम्मेवारु केरु आहे? असांजो छा आहे त हिकिड़ो सिस्टम, मां सम्झां थो असांजे पाकिस्तान में हिकिड़ो सिस्टम काफ़ी ख़राबु थियल आहे। हाणे मां ॿी ॻाल्हि तव्हांखे ऐड कंदुसि। कल्ह मां ॾिठो त साईं नून वारा पिया घुमनि। को अॻु में हिकिड़ा धीउ असांजी आहे, सिंध में हूंदी आहे, नून वारनि जी अॻु में मुशरफ सां हूंदी, पोइ असां सां हूंदी, पोइ इमरान सां हूंदी, पोइ उहो घुमे पई, ॿिया बि अची विया। मां हिकिड़ी ॻाल्हि पुछां थो त पंजाब, ॾिसो असांखे हिन में ग़र्ज़ु न आहे त केरु पाणी में बीठो आहे, असांखे ग़र्ज़ु हिन में आहे त हीउ पाणी कीअं निकिरंदो। मां ॾिसी आयो आहियां, असां माण्हू घणो असांखे माना होॾां पंजाब वारा खिलंदा बि हुया, थुक बुजो बि कंदा, असांखे त साईं सिंध तबाह थी वियो। साईं शुजरा साहिबु, अलाह जो लख सां असां इलाही सुठा आहियूं। सही थो ॿुधायां, असां मां जेको हाल ॾिठो आहे, 4 ॾींहंनि खां पोइ, ऐं मां मंडी बहाउद्दीन में वियुसि, बस्ती मखदूम हुजे, हिकिड़ो ॾींहुं अॻु में ख़बर पई त शहबाज़ शरीफ़ साहिब हिते थी वियो आहे। हेलीकॉप्टर ते ॾाढा वॾा बूट पाए, तस्वीरूं कढायूं, जींस पाए। मां हिकु ॾींहुं अॻु में उते पियो, उते वियो आहियां कादरपुर शहर जे भर में। 4थो ॾींहुं हुयो, पाणी में उहा फैमिली हिकिड़ी हुजे जेकी पंहिंजे मन ते वेठी हुजे,
पुरानी हिकु मानी हुन हथ मिली हुजे माना CM उतां फरलांग ते थी वियो आहे वॾा दावा करे विया 4 ॾींहंनि खां पोइ माण्हू मुखिया रहिया आहिनि हिन वक़्तु पोज़ीशन इहा तक़रीबन 22 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि जेको केरु थो चवे NDA में थो चए माना पाण सरकार ऐं उन में ॾिनो छा आहे तक़रीबन 92,000 टेंट ॾिना आहिनि हिकिड़े टेंट में साईं पाण एक्सपर्ट आहे PDM में रहियो आहे रिलीफ में रहियो आहे त 5 माण्हू हुजनि जेकॾहिं 52,000 में 5 टेंट हुजनि त 4.5 लख माण्हू कवर थिया ऐं 58,000 माण्हू टोटल आहिनि कैंपनि में 58,000 कैंपनि में 4.5 लखनि खे ॾिना टेंट त बाक़ी काॾे विया 17 लख माण्हू खे केरु लुक आफ्टर कंदो 1,25,000 राशन बैग ॾिना आहिनि परीं जी 4 ॾींहं जी मुंहिंजी रिपोर्ट आहे कलो की सॉरी 1,25,000 उनखे लॻायो 5 सां फैमिली सां लॻायो त 6-7 लख माण्हुनि खे ॾिनो हाणे हेॾे सारो अरबे रुपए जो तव्हां मेट्रो बस ते लॻाए छॾिया दावा था कयो एतिरो तव्हांजो डेली हेलीकॉप्टर में बाबा घर वियो आराम सां राविंड में वियो इहो जेको तव्हां फ्यूल था कढायो उनजो मिस्किननि खे राशन मोकिलियो अहिड़ियूं शिकायतूं त असांखे सिंध जे उन्हनि इलाइक़नि मां वियूं आहिनि जिते हुकूमत जेके आहिनि रिलीफ कैंपनि जो ऐलान कयो आहे उते अञा ताईं सहूलियतूं पहुचायूं आहिनि रिलीफ कैंप साईं सरकार मिली वई आहे मूंखे साईं कल मां वियुसि हिते कादरपुर लूप बंद में उते AC साहब हिकिड़ो कैंप लॻायो वेठो ऐं मां उते जॾहिं वियो आहियां त 56 टेंट लॻल हुया ॾिसो अञा त माण्हू निकिता ई न आहिनि मां बाक़ाइदा तव्हांखे शिकायत थो कयां तव्हां एक्शन वकिजो 56 टेंट लॻल हुया अधु माण्हू खे टेंट कोन मिलियल हुया राशन सां हिकिड़ी वीगो जे अंदरि वीगो न हूंदी आहे हीअ डबल केबिन जे अंदरि कोई कटा रखियो वेठो राशन जा माण्हुनि खे कोन मिलिया माना मुंहिंजे साम्हूं माण्हू साईं बाबा हिसाब चयो मां चयो अचो त ॾिसो हाणे हेॾी सारी जेकॾहिं कचो ॿुॾे त 10 लख माण्हू ॿुॾंदा आहिनि तक़रीबन 8-10 लख ऐं उहो रुटीन आहे ॿुॾ त ॿीणी पर उन्हनि खे असांजो फ़र्ज़ु हूंदो आहे हुकूमत जो फ़र्ज़ु हूंदो आहे उनखे लुक आफ्टर कयूं कल्ह मां जेको ॾिठो आहे माना ॿुॾा बि न आहिनि उनखे खणी उन्हनि घर उहो निकिता आहिनि उन्हनि सां इहो हशर थिए पियो इन्हनि खे थोरो मां सम्झां थो त मां जेकी ॾिसी आयो आहियां हिन लेवल ते न हुजणु घुरिजे हाणे मूंखे ख़बर आहे असां पाण ॾिठो आहे सरकार कॾहिं पोइ हिते कोन बीहंदी आहे सरकार हूंदी आहे मां सम्झो जीअं मां असां हूंदा हुआसीं त सभिनी खां वधीक असां ॾिठो त ज़रदारी साहिबु जेको आसिफ ज़रदारी साहिबु साबिक़ सदर हूंदो वॾो कंसर्न हूंदो उनखे पर हेठि जॾहिं पहुचंदो आहे न मुख़्तियारकार तपेदार ऐं हाणे मां कल्ह हिकिड़ो AC साहिब खे बि ॾिठो सुठो पैंट शर्ट पाए बीठो मां यार हाणे मूंखे सभु मिल गया मां चयो अचो पुछियोसीं कुझु कोन ॿिए पासे माण्हू चयो हा करो बताओ इनको सभु मिल गया अहिड़ो न हुजणु घुरिजे असां लाज़मी न आहे त असां हिन दफ़ा ख़ैर थी वई आहे उहो इशू न आहे त असांखे रुगो असांखे बुरो भलो चवणो आहे इहो ख़ैर थी वई आहे पर भली सिंध जे अवाम खे बि ख़बर पवे त पंजाब में कहिड़ो ज़ुल्म थिए पियो पंजाब में कहिड़ी ज़्यादती थिए पई ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां मां तव्हां खां पुछणु चाहिंदमि हलीम साहब जेका ॻाल्हि कई मॉनिटरिंग जो सिस्टम कीअं हुजे थो सिंध हुकूमत मुतमइन हुअण जा बयान ॾिए थी पर हेठि जॾहिं आवाम त ग्राउंड रियलिटीज़ जॾहिं ॾिसजनि थियूं त उहे नतीजा उहे ॻाल्हियूं कुझु ॿियूं हुजनि थियूं नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन मुज़फ़र साहब ब्रेक ते वञण खां अॻु में मूं तव्हां खां सवाल कयो त इहे जेके शिकायतूं आम अचनि थियूं इन जी मॉनिटरिंग कीअं कई वेंदी आहे छो त थर में बि जॾहिं इहो ॾुकार वारी सूरत हाल हुई उते बि इहा ई हुकूमत चवे पई त असां माण्हुनि ताईं राशन पहुचायूं था सभिनी खे कणिक जी फराहमी थिए थी सभिनी जो इलाजु थिए थो पर उते जेके रियलिटीज़ हुयूं जेके माण्हू वञनि था ॾिसनि था अखियुनि सां त उते ॻाल्हियूं कुझु ॿियूं हुजनि थियूं बहरहाल हिन वक़्तु ॻाल्हि कजे थी जेका हलीम साहब ॻाल्हि कई जी असल में छा आहे त हिकु त कचो ॿुॾणु खपे इहा ज़रूरत आहे इंसान जी उतां जे लोकल माण्हुनि जी ज़रूरत आहे असां नंढड़ा हुआसीं हुन वक़्तु एतिरो न डिज़ास्टर मैनेजमेंट हूंदी न का ॿी का ॻाल्हि हूंदी कचा ॿुॾंदा हुया माण्हू ॿ ठाहे वेंदा हुआ 3 ॾींहं 4 ॾींहं कचो ॿुधो 3-4 ॾींहंनि खां पोइ वरी पाणी लही वेंदो ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे त कचो ॿुॾो इहो हाणे खां वठी न पर इहे 50 साल खां वठी कचो ॿुधंदो आहे ऐं पहिरियों त 50-60 साल खां अॻु में दरिया खे बंदि बि कोन हूंदा दरिया जारे चढ़ी चवंदा बादशाह जारे वञे हले वञे त बंदि ठहिया पोइ कचो ॿुधंदो आहे इहा त ॻाल्हि थी थिए बाक़ी रहियो सवाल इहो त मैनेजमेंट करण आयो गवर्नमेंट त कोशिशि कंदी आहे त मैनेजमेंट थी वञे हर ॻाल्हि में कोशिशि कंदी आहे हेठि ताईं पुॼाईंदी आहे पर पोइ हेठि एतिरी उहो थी वेंदी आहे अफ़रा तफ़री थी वेंदी आहे जो हाणे तव्हां ॾिठो हूंदो जेका पंजाब जे हाणे तव्हां पाण हिते सिंध में बि लास्ट टाइम ॾेखारियो त ट्रक पहुती माण्हू चढ़ी आहे माण्हू खे फौरन लुक थी
ज़ैफ़न उते धका खाधा, ज़ैफ़न मोचड़ा खाधा, इहे सभु हेॾे खां हाणे उहो पंजाब में थिए पियो हाणे। त अलाह जी महिरबानी सां हिते असां हाणे PDA में बि उते वेठी आहे, असांजी सॼी सखर में कैंप में वेठी आहे, कंदकोट में कैंप में वेठी आहे, अहिड़े नमूने सां कादरपुर ॾे वेठा आहिनि माण्हू ऐं थिए पियो। पर थोरी घणी इहा निगलिजेंस थी वेंदी आहे ऑफिसरनि जी, उन ते कंट्रोल कयूं पिया त कंट्रोल थी वञे। या असां गाए बगाए हिकु न हिकु वज़ीर उते वञे थो पियो ऐं चीफ मिनिस्टर साहिबु वञे थो पियो, ख़ुदि आसिफ अली ज़रदारी साहिबु हितां ई मॉनिटर करे पियो, बिलावल भुट्टो साहिबु वेठो आहे असां वटि, असां रोज़ मीटिंग था कयूं, 3-4 ॾींहंनि खां वठी यको वेठा आहियूं हुते। त हुनजो असांखे ख़बर पए पई त छा पियो थिए छा न पियो थिए। पर पोइ बि इहे थोरियूं मिस्टेक थी वेंदियूं आहिनि, इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, सची ॿुधायां इहा वॾी ॻाल्हि कोन्हे। पर वॾी ॻाल्हि उहा त जेकॾहिं असां वटि बोर्ड अची वञे हा न, पोइ असांजे लाइ प्रॉब्लम थी वञे हा। त डिज़ास्टर खे मुंहुं ॾियणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। माण्हू असां भई हिते TV ते या तव्हां जीअं TV ॾेखारींदा आहियो ब्रेकिंग न्यूज़ हीअं थियो उहो थियो, उहो तव्हांजे लाइ त कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां हिकिड़ो पंहिंजे TV जी हिकिड़ो हो पिया कयो, वाखाण पिया कयो, पर इहा कॉमन जे लाइ आवाम जा ॾुख ॾेखारींदा, तकलीफ़ कैमरा जे ॾेखारींदा त उन्हनि खे केतिरो रिलीफ थो मिले। तव्हां पंहिंजी कंदा हो इहो एडवर्टाइज, आवाम जे ॾुख सां तव्हांजो को वास्तो कोन्हे TV वारनि जो। इहो न अॼुकल्ह TV जेको आहे न अपोज़िशन जो किरदारु अदा करे। बिल्कुलु न साईं, बिल्कुलु। हाणे 23 ॾींहं थिया आहिनि इमरान ख़ान जा रोज़ ॾेखारीनि था पिया इहो धरनो, रोज़ माण्हू अची फेडअप थी विया आहिनि, तंग थी विया आहिनि, को हद थींदी आहे, का ॻाल्हि थींदी आहे। 23 ॾींहं मुसलसल इमरान ख़ान टंगियो बीठा, इहे का फज़ीलत आहे। कुझु माण्हू खे ॿियो कमु बि ॾेखारणु खपे, तरक़ी जी ॻाल्हियूं मीडिया त खोड़ अहिड़ा इशूज़ बि ॾेखारिया आहिनि जिन सां माण्हुनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि, हुकूमत जी कारकर्दगी वाक़ई थी आहे। मीडिया कम सुठा बि कंदी आहे, ईअं न त सभु ख़राबु आहे न, ईअं कोन्हे। मीडिया सुठा कम कंदो आहे, असांजा ख़ासि करे सिंधी चैनल तमामु सुठा बि कंदा आहिनि। पर पोइ जॾहिं पंहिंजे हुन ते अची वेंदा आहिनि त भई हे थियो त हे थियो, गवर्नमेंट कोन पहुती, हीअं न पहुतो, हीअं न पहुतो। लास्ट टाइम असां गॾु हूंदा ॿई हूंदासीं, हर जॻह ते मौजूदु हूंदासीं, पाणी में मौजूदु हूंदासीं। मुंहिंजी गाॾी ॿुधी वई करोला, पोइ असां त कंहिं मीडिया वारे खे कोन चयो अचो तव्हां असांजी मदद कयो। हीअ थींदो आहे। पोइ हीउ मुल्क आहे असांजो मुल्क आहे, असांखे ख़िदमत करणी आहे, असांजी ख़िदमत कंदा ॿियो केरु कंदो अची। त कोशिशि त कंदा आहियूं असां हमेशह त माण्हुनि खे सहायता मिले, माण्हुनि खे सभु कुझु मिले ताकी माण्हू ख़ुशि हुजनि। हीअ अलॻि मसइलो थी वेंदा करे का निगलिजेंस कंहिं न कंहिं ऑफिसर जी कंहिं न कंहिं थी वेंदा, जेका पोइ रेक्टिफाई करण जी कोशिशि कंदा आहियूं। अच्छा हलीम साहब, हिकिड़ो ॿियो अहम इशू जेके नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, असां वटि जॾहिं बि 2010 में जी अॻु में ॻाल्हाइण हा बिल्कुलु छा आहे त साईं हिकिड़ी ॻाल्हि छेड़ी आहे, साईं पॉलिटिशियन आहे, अलमियो थी वियो आहे असांजे हुक्मराननि जो, जेके हुकूमत में हूंदा आहिनि त जेको बि सच ॻाल्हाए उहो सम्झंदा आहिनि त इहो पंहिंजी रुॻो सियासत थो करे। जीअं मीडिया साईं चयो, मां सम्झां थो इन दौर में हाणे तव्हां धरणे वारनि खे रिलेटेड था कयो, मां हींअर अचां थो ॿिनी ॻाल्हि खे, मां तव्हां बि बुरा आहियो तंहिं करे तव्हां हाईलाइट था कयो त माण्हुनि खे कुझु न मिलियो, निगलिजेंस थी वई, करप्शन थी वई, ज़ुल्म थी वियो, ॿार मरी विया, दवा न मिली, एजुकेशन न थी, स्कूल न खुलिया, चोरी वारा ऑर्डर मिली विया, हिकिड़ो मिनिस्टर चए थो ऑर्डर असां ॾिना आहिनि, पीर साहिबु चए थो, खोड़ो साहिबु चए थो कूड़ा आहिनि। इहो असां ॾिसूं पिया अखियुनि सां। इमरान ख़ान जे करे वेही ॻाल्हि थो करे, कादरी साहिबु वेही ॻाल्हि थो करे त ठीकु आहे, मुल्क में असांजे स्पेशली जॾहिं मुल्क जी ॻाल्हि कजे थी त सिंध बि अचे थो हुन में। हिते जेको आहे 312 थर में मरी आहे, सभु चवनि था मिनिस्टर साहिब खे हटायो पोइ लॻायो, इहो साम्हूं आहे। जी जी, सरकार वेठी आहे, डप थिए थो न, भउ थिए थो साईं इन करे सरकारी ॻाल्हि कंदुसि। 312 मरी आहे, धाड़ियल राज आहे, स्कूल असांजा बंदि पिया आहिनि, शहर असांजा तबाह थी विया आहिनि, करप्शन असांजी चोट चढ़ी वई आहे, पूरे मुल्क जी ॻाल्हि थो कयां। हाणे जेकॾहिं इमरान ख़ान वेही आम माण्हू जी ॻाल्हि करे थो, आम माण्हू जे लाइ जेके इशूज़ आहिनि, पाकिस्तान जा इशूज़ आहिनि, जेके मां सम्झां थो जेके रिवायती सियासतदान असांजी पार्टी में बि, असां बि उन्हनि में शामिलु आहियूं, जेके असांजी पार्टी में आहिनि, साईं जी पार्टी में हुजनि, असां 70 साल में मुल्क अॻिते वियो, पोइ हिते वियो आहे, मुल्क काॾे वियो असांजो। पर ॻाल्हि इहा आहे त हुकूमत में जेको वेठो हूंदो, भली हे हुजनि असां हुजूं, केरु बि हुजे, उनखे हिकिड़ो चश्मो लॻल हूंदो आहे, उन में पंहिंजी पसंदि जी ॻाल्हि सुठी लॻंदी आहे। भली मीडिया अचे, इमरान ख़ान अचे, मां सम्झां थो धरणा बि आहिनि त हिकिड़ो पाकिस्तान में हिस्ट्री ठहे पई त हिकिड़ो आम माण्हू लाइ, ग़रीब माण्हू लाइ, इशूज़ लाइ उहो हिकिड़ो धरणो लॻो पियो आहे। बाक़ी कंहिंजे ख़िलाफ़ु लॻो पियो आहे, हिकिड़े निज़ाम जे ख़िलाफ़ु लॻल आहे, हीअ स्टेटस को जे निज़ाम जे ख़िलाफ़ु लॻल आहे, जे निज़ाम में न न असां सभिनी, मां चवां थो त
आए फ़िलहाल उन जे हुन सां में ख़िलाफ़ असां मौज़ू ॿिए तरफ़ असांजा मौज़ू साईं पाण थियो न असां आहे नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ पर असां शौक़ में पंहिंजा कुझु दोस्त पीपी वारा पाण ॾे कंदड़ छॾियो हुनखे लॻो पियो हुजे नवाज़ शरीफ़ खे मूं ॾे पोइ उते कमु पूरो आहे मौज़ू मुंहिंजो इहो आहे तव्हां हाणे ॿुधायो छा था चओ मां इहो पुछणु पई चाहियां तव्हां खां त असां वटि जेको स्कूलनि खे रिलीफ कैंपनि में तब्दील कयो थो वञे तालीम जी सूरत हाल असां वटि अॻु में ई तमामु घणी ख़राबु आहे छा इन जो को ॿियो मुतबादिल नथो थी सघे हमेशह असां वटि जॾहिं बि कुदरती आफ़तूं अचनि थियूं घणे बरसातनि जे करे या ॿोॾियुनि जे करे त उन में स्कूल ॿारनि जी तालीम तबाह थिए थी ऐं ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में जिते ऑलरेडी स्कूलनि में सहूलियतूं कोन्हनि फर्नीचर कोन्हनि ॿारड़ा पटनि ते वेही तालीम हासिलु कनि था पोइते पयल इलाइक़नि में उते वरी जॾहिं महीनो ॾेढ महीनो स्कूल बंदि थियनि था त पोइ तालीम जो जेको नुक़सानु थिए थो उनजो पूराव कीअं थो करे सघिजे पाकिस्तान में अलमी आहे त असां पूरे पाकिस्तान में असां एजुकेशन खे लीस्ट आख़िरी प्रायोरिटी सम्झी छॾियो आहे त माना हाणे ॿियो बोर्ड त छॾियो इस्लामाबाद में पुलिस घुराई आहे त उते स्कूलनि में ॿाहिरि छॾी उते त बोर्ड कोन आयो न धरणे वारनि खे ॾंडा हणण लाइ जेकी पुलिस घुराई उन्हनि खे बि इस्लामाबाद जा स्कूल बंदि करे स्कूलनि में पुलिस वेठी बंदूकूं ॾंडा खणी मां सम्झां थो त सभिनी खां जॾहिं बोर्ड ईंदा आहिनि सभिनी खां वधीक मुतासिर तालीम थींदी आहे कीअं अधु स्कूल ऐं अधु ॿारड़ा स्कूल ॿुॾी वेंदा उन्हनि जा ॿारड़ा स्कूल कोन वेंदा जेके स्कूल बचंदा ॿिया जेके मुतासिरीन आहिनि उन स्कूलनि में हलाए वेंदा सभिनी खां वधीक मुतासिर जेको आहे असांजी तालीम थींदी आहे ॿियो हिकिड़ो अलमियो जेको असांजे निज़ाम में आहे बोर्ड आयो मींहुं आयो डिज़ास्टर कुझु बि आयो ज़िम्मेवार केरु हूंदो CM साहब उहो वज़ीर साहब उहो MN जेके सम्झनि था उन खां बाद DC AC मुख़्तियार कार तपेदार इहो छे थियो पूरो थियो मां सम्झां थो सभु हर डिपार्टमेंट खे एमरजेंसी लॻणु घुरिजे उस्तादनि खे फील्ड में हुजणु घुरिजे जीअं तपेदार हिकिड़ो तपेदार छा छा कंदो रिलीफ बि कंदो रेस्क्यू बि कंदो छा छा सर्वे बि कंदो न करे सघंदो पर चाहे ही घर वेहनि था ॿुॾण खां पोइ रुगो कागज़नि में हाज़िरियूं भली लॻाइनि पर असांखे नथो नज़र अचे त ही हिकिड़ी जॉइंट एफर्ट हुजे किथे बि कोन्हे रुगो कमु आहे त बाबा DC कंदो ऐं DC हिकिड़ो हथ त कोन्हनि हुनजा ॻाल्हि इहा त एजुकेशन ते असांखे को पैरेलल निज़ाम ठहणु घुरिजे मां सम्झां थो त जीअं बि असां हिकिड़ी सम्झो त फ्लड्स ईंदो आहे असां वटि मींहुं ईंदा आहिनि असां वटि डिज़ास्टर माना जेको मां चवां क्लाइमेट चेंज जे करे ईंदा रहंदा असांखे प्लैनिंग करणु घुरिजे असांखे अॻु में कैंप सिटीज़ ठाहिणु घुरिजनि अच्छा ॾुखियो हूंदो आहे स्कूल में पकी छत हूंदी आहे ॿियो असां वटि निज़ाम में आहे असांजी फैमिलीज़ हूंदियूं आहिनि असांजी नियाणियूं हूंदियूं आहिनि असांजी भेनरूं हूंदियूं आहिनि माण्हू नथा चाहिनि त उहो टेंटनि में वञी वेहनि पर इन जो को ॿियो हल आहे असां वटि मां सम्झां थो त टेंट सिटीज़ क़ाइमु थियणु घुरिजनि पर उन जे इहो न हुजे त हिकिड़ो तंबू लॻी वियो हुन में चटाई कोन्हे का शइ कोन्हे पाणी जी ज़रूरत कोन्हे बाथरूम कोन्हे पर्दो कोन्हे लाइट कोन्हे अहिड़े तरीक़े सां UC लेवल ते प्लेन्स कुझु मथो करे कुझु इलाइक़ो ठाहिणु घुरिजे जंहिंमें अॻुवाट इहे सॼो अरेंजमेंट्स हुजनि एमरजेंसी में ठीकु आहे को ख़ुदा न ख़ासि त जेकॾहिं मींहुं ईंदो ख़बर हुजे त हुन प्लेन ते वञी उन जे मथे जॻह आहे उते ई टेंट लॻंदा उते हितां रस्तो आहे हितां पाणी मिलंदो हितां लाइट मिलंदी असां जेकॾहिं उन टेंट सिटीज़ क़ाइमु कयूं त असां सम्झूं था अॻिते हलियो न त इहो असां तबाह एजुकेशन में तबाह थी वई आहे असांजो सभु फ्यूचर तबाह थी वियो आहे असांजो मुस्तक़बिल तबाह थी वियो आहे असांजी ॿार जेके आहिनि इहो तालीम न ॾिसो तालीम न त कुझु बि न आहे असां वटि इहो इन लाइ वरी उहा ॻाल्हि कंदुसि त लॉन्ग टर्म प्लानिंग ज़रूरत आहे कुझु थिंक टैंक जी ज़रूरत आहे कुझु सोचण जी ज़रूरत आहे पॉलिसी जी ज़रूरत आहे रुगो इन ते कमु न आहे न को PDMA जो इहो कमु आहे न को NDMA जो इहो कमु आहे त इन्हनि खे माना रुगो फ्लड अचे त मैदान में लही अचनि बाबा DG साहब पहुची वियो बंदि तुंहिंजो छा वञे तव्हां त जॾहिं वेॾीमहिल फ्लड न आहे तव्हां मीटिंग्स कयो तव्हां इदारनि खे घुरायो तव्हां कंटीजेंसी प्लान्स ठाहियो कंटीजेंसी प्लान हिकिड़ो हूंदो आहे पको साईं खे वग़ैरह मूंखे बि ख़बर आहे पियो हूंदो आहे हुनखे डेट चेंज कंदा आहियूं हणी छॾंदा आहियूं हुनखे असां पंहिंजी मीटिंग में ॾेई छॾींदा आहियूं असांखे नए दौर जे हिसाब सां नई जेको साइंटिफिक तब्दीलियूं अचनि पियूं इन ग्लोबली जेके चेंजिस अचनि पियूं असांखे दुनिया भर मां वठी कॉन्टीजेंसी प्लान ठाहिणु घुरिजे ऐं उन कंटीजेंसी प्लान ते इहे जेके PDMAs ऐं NDMAs आहिनि ऐं जेकी डिज़ास्टर मैनेजमेंट जी मिनिस्ट्री आहे उन क्लाइमेट चेंज नालो लाॾियो डिज़ास्टर मैनेजमेंट जी मिनिस्ट्री हुजणु घुरिजे मां सम्झां थो उन्हनि खे करणु घुरिजे जेकॾहिं असांखे पंहिंजे मिसकिननि खे पंहिंजे मारोड़नि खे पंहिंजे कोठाणनि खे पंहिंजे सिंधियुनि खे पंहिंजे पाकिस्तानियुनि खे बचाइणो आहे इहे सभु लॉन्ग टर्म प्लानिंग करणी पवंदी ॿियो सभिनी खे मैदान में निकिरणो पवंदो मुज़फ़र साहब इन जवाब मां तव्हां खां वठणु चाहींदमि छा स्कूल जी इमारतनि खां अलावा ॿियूं के अहिड़ी इमारतूं नथियूं इस्तेमालु करे सघजनि इन जो को मुतबादिल नथो कढी सघिजे छो त जॾहिं 2010 वारी महाबोर्ड आई हुई तॾहिं बि अगस्त में जो महीनो हो मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ महीनो ॾेढ जेके स्कूल बंदि रहिया हाणे त वरी अकेडमिक ईयर जो स्टार्ट आहे अञा तव्हां सम्झो था त ॿारनि जी तालीम जो केतिरो नुक़सानु थिए थो ऐं छा इन टाइम पीरियड में उस्तादनि खे स्कूलनि में मुक़ररु नथो करे सघे थो ॿारनि खे कुझु वक़्त जे लाइ पढ़ाइनि इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी दुरुस्त आहे त छा त हिकिड़ो सिस्टम असां वटि ग़लति सिस्टम शुरू खां वठी आहे हाणे खां वठी न शुरू खां वठी आहे त किथे बाहि लॻी त फैमिली निकिरी वेंदी स्कूल में वेंदी किथे बोर्ड आई त निकिरी वेंदी बरसाति पई बि निकिरी वेंदी
इहो सिस्टम ग़लति सिस्टम असां ठहियलु आहे शुरू खां वठी, हाणे खां वठी न, इहो जॾहिं खां वठी पाकिस्तान ठहियो उन खां वठी आहे। लास्ट टाइम असां इहो सोचियोसीं, जेका असांजी ॻाल्हि कई त असां हर यूसी में हिकिड़ो अहिड़ो प्लाट जेके 10 एकड़ या 20 एकड़नि जो असां मथे ठाहियूं, 6 फुट मथे उहा ठाहे करे उन में बाथरूम्स ठाहे छॾियूं, प्लस उहे 6 फुट मथे हुजनि। पोइ जॾहिं इतफ़ाक़ का अहिड़ी डिज़ास्टर थिए थो त असां माण्हू खे हुते शिफ्ट कयूं, जेको अञा ताईं असां खां कोन थी सघियो। वजह इहा त पैसा एतिरा असां हुन में कोन था बचनि जो असां हुन में करे सघूं। भई इहा शइ ज़रूरी आहे ऐं असां कंदासीं। इहा जेकी 2015 वारी प्लानिंग आहे, हिन में असां रखियो अथासीं त इहे असां प्लेटफॉर्म ठाहे छॾींदासीं हर यूसी में को 6 फुट मथे हुजे जेका ज़मीन खां, ऐं उन में हर कम से कम बाथरूम ठाराए करे उहो छॾे ॾींदासीं, ताकी कॾहिं बि कॾहिं डिज़ास्टर में। इहो असांजी बदकिस्मती आहे त असां हमेशह स्कूलनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं बि हूंदा मास्तर साहिबान खे माशाल्लाह मज़ो थी वेंदो आहे, जेका डिज़ास्टर थिए, माना उहे घर में वेठा हूंदा, उहो बि मज़े में आहिनि, उहो बि वञनि कोन था, पर उहो बि जेका डिज़ास्टर अचे पोइ त अञा वधीक मज़ो थियो, स्कूल बंदि करे घर प्रोग्राम जो में। वक़्तु बि ख़तमु थियण वारो आहे। आख़िरी सवाल मां तव्हां खां करणु चाहींदमि, जॾहिं उहे स्कूल इमारतूं इस्तेमालु थियनि थियूं, उन्हनि जो फर्नीचर इस्तेमालु थिए थो, टुट फुट थिए थी, त जॾहिं ॿार वापसि अचनि था त उहे ॾाढो मेंटली डिस्टर्ब थियनि था। ज़ाहिर स्कूल सां हिकिड़ी मोहबत थी वञे थी, पंहिंजी सीटनि सां, पंहिंजी क्लासनि सां, त जेके फंड रिलीज़ थियनि था उहे बि उनजी मरम्मत जे लाइ तमामु लेट पोइ उहो प्रोसेस हले थो। ॼण जॾहिं बोर्ड जो सिलसिलो ख़तमु थिए थो त हुकूमत ॼण इत्मिनान सां वेही थी रहे, उनखां पोइ जेको नुक़सान जो पुराव थिए थो तालीमी हवाले सां, उनखे मुंहिंजे ख़्याल में वधीक नज़रअंदाज़ कयो। इहो असांजे प्लानिंग जो फुक़दान आहे। पैसा जून में सभ खां ज़्यादा वेंदा आहिनि, इन करे कम पूरा थिया आहिनि। भई कम जेकॾहिं पैसा गवर्नमेंट ॾिए थी पई, शुरू में ॾिए थी, त कमु शुरू खां शुरू थियणु खपे न। इहो कहिड़ी फज़ीलत आहे त भई हुन में ऑफिसर रखियो वेठा हूंदा आहिनि, 1 स्कीम 2 स्कीम। हाणे मां हिकिड़े इंजीनियर खे चयुमि त हिकिड़ी मूंखे स्कीम ठाहे ॾे, त हुन में ठाहे ॾिना हुन इंजीनियर, त हुन में लिखियलु मिटी खणाई हेतिरा रुपया, सफ़ाई कराई हेतिरा रुपया। अड़े मां चयो निभागा, जॾहिं हिकिड़ो प्लेट सिधो ठहियलु आहे, रस्तो सिधो ठहियलु आहे, अॻ में ई साफ़ु थियलु आहे, त मिटी छो कान साईं, हीअ रखिबो आहे चई। हाणे अहिड़ियूं केतिरियूं जेके वाहिया शयूं हुन में असांजा इंजीनियर विझनि था पिया, उहे हाणे मीटिंग थियनि थियूं, मां हुनखे क्लियर ॿुधाईंदुसि, छो जो अॻे मूंखे बि ख़बर कोन्हे त इहा मिटी खणाइण लाइ, मिटी रखाइण लाइ एतिरा पैसा रखिबा। हाणे जॾहिं मूंखे ख़बर पई आहे त मूंखे ताजुब अचे थो त असांजा ऑफिसर साहिबान अलाए कीअं था अहिड़ी प्लानिंग कनि, त भई चूनो लॻो, चूनो मिटी वियो, चूनो हे थियो। त इन ते सोचण जी ज़रूरत आहे। असां प्लानिंग जे सेक्रेटरी साहिब सां मुलाक़ात मां कई आहे ऐं उनखे ॿुधायो अथमि त हीअ जेके तव्हां वटि इन स्कीम ठहिनि थियूं, हाणे खां कोन थियूं ठहनि, ईअं त असांजी हुकूमत आई शुरू खां वठी ठहनि, सभु ठहनि था पिया। इहो को पुछंदो बि कोन्हे त भई तव्हां PC1 ठाही त हुन में ज़मीन जी लेवल कराइण में हाणे मतिलबु इहो चेक नथो कयो वञे त जेको अवाम जो पैसो ख़र्च थिए थो अवाम मथां, इहो किथे थो वञे पियो। ॿुधो न, हाणे असांजो हिकिड़ो आहे बंबोर डेयरी फार्म, हिकिड़ो सिलसिलो जंहिंखे असां पकड़ियो अथसीं, 60 लख वठी आहे, वरी 30 लख ॿिया वठी आहे, 30 करोड़, 60 करोड़ हिकु, 30 करोड़ ॿिया वठी आहे। आख़िर असांखे जॾहिं इंक्वायरी मिली आहे, हाणे वियासीं 17 करोड़ जो सिर्फ़ु कमु थियल आहे, हुनमें ज़मीन लेवल, भई ज़मीन जॾहिं त लेवल थियल आहे, तव्हां 17 या 20 करोड़ या 10 करोड़ छो रखिया अथव हुन में, त उहा ज़मीन लेवल जो कोई वॾो कोन्हे साईं, उहो पाण भॼी आहे, हिकिड़ो सेक्रेटरी हूंदो भॼी वियो खणी पैसा। तो इहे शयूं जेके कनि था पिया, इनखे असांखे ख़ासि करे असांखे ॾिसणो पवंदो आहे। लास्ट टाइम ईअं बि थियो त दरियूं भञी करे माण्हू काठियूं ॿारियूं, स्कूलनि जूं दरियूं भञी करे माण्हू काठियूं ॿारे करे उन मानी पचायूं। माण्हू इहे बि असां वैदनि खे, माण्हुनि खे बि असां इलेक्ट्रिसिटी आहे न, उहे बि अचनि था त भई इहे नथा सम्झनि त असांजो अहसासो आहे, बिल्डिंग असांजी अहसासो आहे, हुन में न भञणु खपे। बैचा भञी करे हुन साड़े छॾियूं, पवा भञी करे साड़े छॾिया, त पोइ उहे गवर्नमेंट वारी पैसा जॾहिं रखंदी आहे त पोइ थोरी हिन में लेट थींदी आहे। हिन में कोई शक कोन्हे, लेट थींदी आहे, हुन में कसूर जेको आहे असांजे ब्यूरोक्रेसी जो आहे। इन करे धरड़ा लॻियल आहिनि, इन तब्दीली जे करे, इन ज़ुल्म जे करे, इन तबाही जे करे, इन बुख जे करे, ग़िज़ाई किलत जे करे जेके ॿार भरत, इन जे करे तब्दीली लाइ लाज़मी ॻाल्हि आहे पोइ हिकिड़ो सियासी असां हिकिड़ो प्लेटफॉर्म बि खयो आहे। बिल्कुलु सही आहे, सिस्टम में असांजी इहा करप्शन ख़तमु करणो पवंदो। मां सम्झां थो जेको 20-25 साल पुराणा जेकी बि हुकूमतूं रहियूं असांजी सूधे, जेके फ़ौजनि जी रही, असांजी जंहिंजी रही, उन वक़्त में जेके बि आहिनि उन्हनि ते प्रॉपर जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। जेकॾहिं असां पाण न कंदासीं, हीअ पाण न कंदा, त पोइ
नौजवान अची कंदा, तव्हां जहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू अची कंदा। सभिनी इहो धरणो जेको लॻो आहे न, इहो हिकिड़ो सिलसिलो आहे। फिल्म मिस्र खां शुरू थियो आहे। मिस्र जी हुकूमत टापिल थी, अमेरिका कई बादशाह, अमेरिका बादशाह खे फंडिंग करे थो, धरणा हणनि था। साईं जे थ्रू थी अचे फंडिंग असांखे। ॿियो टॉपिक थी वॾी महिरबानी आहे महिमाननि जी टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु ते ख़तमु थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।